वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मां तो इहो थो पुछां त सरदार हुजण जे बावजूद मूं तोखे एतिरी इज़त ॾिनी, दोस्त वारी हैसियत ॾिनी, ऐं मोट में तूं छा ॾिनो मूंखे? मोहतरम जनाब सरदार बिजार खान साहब, तव्हांखे तव्हांजी तरफ़ां ॾिनल करम त यादि आहिनि, ऐं बाक़ी जेको तो मूं सां कयो उहो यादि न आहे। तो जेको कुझु कयो उहो बि मूंखे यादि आहे, बल्कि चङी तरह यादि आहे। मां मञा थो बिजार खान त मां जज़्बात कावड़ में तव्हां खां कॾहिं बि कड़ो ॻाल्हायो हूंदो यार, पर इहा ॻाल्हि छो थो विसारे त मां तव्हांजी ताबेदारी त कई आहे। तो सालीअ जी भेण सां छेड़खानी करे उन्हनि खे मुंहिंजो जानी दुश्मन बणाए छॾियो आहे। सुभाणे हू मूं ते हमिलो करे मूंखे मारे विझनि त पोइ? साले को एॾो मोतबर कोन्हे जो तव्हां जहिड़े सरदार सां विढ़ण लाइ हुनखे ॾह जिगर खपनि ॾह। पर तोखे कहिड़े छिते खाधो हो? हुन जी भेण में हथ विधई। ॾिस बिजार खान, इहा ग़लती मां पंहिंजी मञी चुकियो आहियां, ऐं मुंहिंजे अमल सां जिते तव्हांखे ख़तरो थियो आहे न, उते तव्हांखे फ़ाइदो बि थियो आहे। सो कहिड़ो? ताले वारनि खे इहो अंदाज़ो 100% थी वियो हूंदो त तव्हांजा हैंड्स केॾा डिघा आहिनि, मतिलब त हथ केॾा डिघा आहिनि। जेकॾहिं हुन इज़त सां ठा करे तव्हांखे संग न ॾिनो त पोइ तव्हां ज़ोरी बि बानो खे अॻुवा करे संग करे सघो था। हा, हर अमल जा पॉजिटिव नेगेटिव ईंदा आहिनि, पर मूंखे तूं इहो ॿुधाए त शामराद वारनि खे किथे लिकाए रखियो अथई? मूं ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। मथां सुभाणे तूं मयार ॾी मूंखे। आई 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 वरी केॾो अल्लाह अल्लाह को बाऊ ॿी टंग पे भञ राई दे ॾिठी तई हालत, सॼी टंग गुदड़ो थी वई थी, पर मुड़ी नथो। आस्ते 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 अल्लाह, अरे त ॿी टंग पे भॼे सा जेके आऊं ना हुजा। वेह वेह वेह, अरे थो छात्री मगज़ फिरी जो त यले चा मार पवई रे, मूंखे धणी बख़्श ॾे, उज़ुर करण लाइ वञणो हो, ओॾे पे वयुसि। अरे आऊं तो हुतां हींअर छो पई अचां, ज़ीनत रातो की उते ई आहे, ऐं गामू बि जनाज़े में गॾु। धणी बेश्क खे ख़बर आ त तुंहिंजी टंग भॼी पई आहे, हलण का तूं हला कई, ऐं तोते को मयार कोन ॾींदो। हाय हाय अफ़सोस, अधी वीचारी शहज़ादी पंहिंजी न्याणीअ जा हथ बि वीचारी पीला करे न सघी। इन शहज़ादी खे मूं चयो हो त मूमल जो संग मूंखे ॾे गामू लाइ, पर न, ॾाढो नखरो कयसि, ॾाढो नखरो कयसि। तो जेको आहे सो मूमल जे क़ाबिलियत वारो गामू न आहे। हुन कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई? गामूअ में जेको लछण आहे उन जी तोखे ख़बर आहे। हूअं तूं मां हुई, मां खे पुट में को बि ऐब नज़र कोन ईंदो आहे। हूअं ॿुधो कोन अथई त कांव खे चयूं पंहिंजी प्यारी में प्यारी शइ खणी आ त हू पंहिंजो बच्चो खणी आयो हो। सिज हितां खां हुतां उभरी सघे थो, बबूरनि में ॿेर थी सघनि था, पर तुंहिंजी ऐं ज़ीनत जी सोच न कॾहिं कान बदलबी मुंहिंजे गामू लाइ। हा, उहो कोन ॿुधो थी त कोरो दिलो पाण खे छां में रखराईंदो आहे। इहा ॻाल्हि तूं बि सम्झ ऐं पुट खे बि सम्झाए। हाणे बस कर, जी त दो थी ॻाल्हायां पई प्यार सां थी, वरी तूं मथे उभामंदो थो वञी। फज़ीलत कर कुझु। तूं जेसि ताईं विढ़ी कोन तेसि ताईं तुंहिंजो खाधो हज़म ई कोन थींदो। हाणे ॻोल्ह वञी का बंदूक खणी आ, मूंखे पूरो कर, पोइ वञी लोक जूं वायूं बताल कर। तूं ऐं बंदूक सां मरंदे नको, मूंखे त नथो लॻे। हा, मूंखे त लॻे थो क़यामत जे ॾींहुं सभिनी जा तॾा वेड़े, उन खां पोइ तूं कुझु सोचींदे त हाणे आऊं बि वञा। ज़ीनत किथे? मूमल चरीअ जा कम
ईअं बि मां जे लाइ रड़ियूं करे रोए, ॼण दुनिया में को मुंहुं ई न आहे, सिर्फ़ इन जी मां मुई आहे, एॾो बि रोए। जॾहिं तुंहिंजी इहा माणे फापू गुज़ारे वेंदी न, पोइ तोखां पुछंदमि त रोईं छो थो। मर्द कॾहिं न आहिनि रोंदा, इहो रोअण कमु तव्हां ज़ाइफ़ुनि जो आहे। दुख में जंहिंखे रोइण न अचे न, हुनजी दिलि पत्थर जी आहे, मर्द ऐं औरत जी ॻाल्हि न आहे। सिंधत तूं मूंखे जेका सलाह ॾिनी न, मूं हुन ते अमल कयो, ॾाढो फ़ाइदो पहुतो आहे। तूं कहिड़ी सलाह जी ॻाल्हि पियो करीं गामण? उचरी तूं मूंखे तावीज़ जी ॻाल्हि कई न, मां बि वियो मैं अम्मा जा पैसा खणी मौलवी ॾे, हुन अहिड़ो तावीज़ करे ॾिनो आहे जो बुमल जे मथां हींअर मुंहिंजी साहित थी वई आहे, हाणे मूंखे भाइण लॻी आहे। ॾिठई न, हाणे ॿुधो ॿुधई कननि सां, हाणे हुनजो सालिया सां रिश्तो बि रुकिजी वियो आहे, मुंहिंजो रस्तो सफ़ाई साफ़ थी वियो, साफ़। ईअं कीअं थो थी सघे? मूमल ऐं साले जे निकाह में देर थी आहे, हुन में तुंहिंजे तावीज़नि जो को बि दख़ल न आहे। दरअसल साले जी लापरवाही ऐं सुस्ती जे करे मूमल सां हुनजे निकाह में देर थी आहे। बाक़ी मूमल चरी थी आहे जो तोसां प्यार कंदी। माना सड़ी थी। हुन ते हिकिड़ो सिंधी कलाम आहे मुमताज़ मोलाई जो, मूंखे मोरे खां फरमाइश कई आहे मुंहिंजे प्यारे दोस्त शीराज़ हेयर कटिंग वारे, ओ असां सदाई दरिया वांगुरु चाढ़ में तूं सड़ंदो रह पंहिंजे साड़ में, ओ असां सदाई दरिया वांगुरु चाढ़ में तूं सड़ंदी रह पंहिंजे साड़ में, असां सदाई दरिया वांगुरु चाड़ में। अगर एडा ई को तुंहिंजा सेलो नारा दोस्त है ना, पोइ वञी करे पंहिंजा इहा अफ़ाल दुरुस्त करा, तका छोकिरी बि पसंद करे। स्टाइल हल हाणे। अम्मी मूं शामिर के चयो त एसपी ज़ररी जी ख़बर वठी ॾे, ॾिसूं था त उनजी इंफॉर्मेशन केतिरो भरोसे जे क़ाबिल आहे। चांडो की धीअ, तुंहिंजो बाबा बहादुर त घणो ई आहे, पर माण्हू माण्हू जी सुञाण कोन अथसि। इहे 4 सवाल अगरि मुंहिंजे ज़हन में न अचनि हा त असांजो शमीर ते अंधो एतबार रहे हा। बाबा जे बक़ौल शामिर जो पीउ हिकु मिसाली सरदार हुयो, खान बहादुर वारा उन्हनि जे बराबरि न आहिनि। धीअ, उहो दौर ॿियो हो, उहे माण्हू ॿिया हुआ। नवाब सोहराब जो पुटु हिन दौर जो माण्हू आहे, ऐं हीउ दौर अदब इख़लाक़ वॾे नंढाई जी शनास जो दौर न आहे पुट। इन करे शमीर ते अखियूं बूटे भरोसो करणु उन जो नतीजो बुरो निकिरंदो। अम्मी फिल वक़्तु शामिर मथां एतबार असांजी मजबूरी आहे। हा, इहा ॻाल्हि त आहे, ॿियो को चारो बि न आहे। शामिर जे साम्हूं अहिड़ो तासुर न आहे रहिणो त असांखे हुन मथां भरोसो न आहे, या असांजे दिलि में उन जे हवाले सां के सवाल ऐं ख़दशा आहिनि। जेकॾहिं सुभाणे हू खान बहादुर वारनि खे वठी अची असांजे साम्हूं बीहारे थो त पोइ असां छा कंदासीं? पहिरीं ॻाल्हि त इहा नौबत न ईंदी, ऐं जेकॾहिं आई बि सही त या नसीब ते भाड़े मरण लाइ तयारु थी वियूं छा? हुअं त तोमें वॾो अकुल आहे, मुक़ाबले जूं ॻाल्हियूं कंदी आहीं। हाणे वरी छा थियो, जल्दी हथियार फिटा कई? इहा कहाणी तमामु डिघी आहे। पहिरियां त पाण खे हिक ॿिए ते एतमाद करणो पवंदो न, पाण में ॻाल्हाइणो पवंदो, ऐं कुझु मामला हिक ॿिए सां वेही तय कंदासीं न। शमीर, मूंखे तकड़ कान्हे का, तूं सोची सम्झी तके तोरे दिल जो फ़ैसिलो कजां। आंटे हिन वक़्तु मां तव्हांखे हुननि जा नाला त नथो ॿुधाए सघां, पर एतिरी ख़ातिरी रखो त खान बहादुर साहब जे आस पास नज़र रखंदड़ में मुंहिंजनि माण्हुनि जी लिस्ट तमामु डिघी आहे। उन्हनि में तुंहिंजे पीउ जा वफ़ादार के हारी बि हूंदा। हर तबके जा माण्हू मूंसां जुड़ियल आहिनि। बहरहाल तूं पंहिंजे कमरे में हल। शहरोज़ खान ऐं खान बहादुर हिते अचण वारा ई आहिनि। शमीर साईं, तव्हां पाण खे महफ़ूज़ सम्झो, मां या साबर सभु मां सम्झो त केरु ॿियो आहे, छो त हिन घर में कई माण्हू घुमता था वतन। शमीर साईं, हाणे तव्हांखे एहतियात करणु खपे, छो त रुखसार बेगम तव्हांजे पोयां लॻल आहे।
तू सही तो चई ख़बर ही नथी पवे त हिते केरु सजण आहे ऐं केरु दुश्मन। आंटी अरे मुझे भूख लगी है ना भूख लगी है मुझे माने वो किन्नू है माने खाना। शमीर तोखे अचानक छा थी वियो? तू तो एकदम कार्टून थी वी हेलो। आंटी पोन लोग तुके ये खबर है कार्टून जो वो कार्टून ने वो ने कॾहिं मरंदो न आहे नाहे मरंदो। अच्छा मुझी हिकड़ी गाल गौर सां ॿुध। मां हींअर खान बहादुर ऐं बिजार खान जूं फोन ते ॻाल्हियूं ॿुधियूं अथमि। हुननि शाह मुराद जी ॻोल्हा तेज़ करे छॾी आहे। अद पोइ इहा सुठी ॻाल्हि आहे न। तव्हां त चओ पिया न त चाडोगी सां मुंहिंजी शादी कराई वेंदी। साबिर हाँ शमीरा पर मेरू जो सिर खणने जो इरादो अथन। पर ज़रूरी त नाहे त शाह मुराद वारा उन्हनि खे आसानी सां हथ अची वञे। शमीर मूं तोखे छा चयो हो? छा तोखे यादि न आहे? हाणे ॾिसजे ई वई त इन्हनि ॿिन्हिनि मां ज़ाहिर आख़िर कंहिं वटि था थियनि। मूंखे त इन सिचुएशन में मुंहिंजो मतिलबु आहे त पाण खे इन सिचुएशन में छा करणु घुरिजे? इंतज़ार। मतिलबु शाह मुराद वारा भले कंहिं वटि बि आहिनि पर फिरी सिरी ईंदा त हिन हवेलीअ में न। ऐं हू जॾहिं हिते आया न त असां पोइ सोचींदासीं त असांखे छा करिणो आहे। तव्हांजी भला शम्स साहब सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? शमशूअ त बिजार खान सां था जी ॻाल्हि कई आहे ऐं अॼु हू ओॾां वियो बि हूंदो ऐं मूं हुनखे इहो बि चयो त पूरी जांच लही ऐं पोइ हिते अचिजां। मेरे सां जो शक पंहिंजी जाइ ते पर मुंहिंजी दिलि मञण जे लाइ तयार ई न आहे त शमीर पंहिंजे पीउ जे खून खे लञाए सघे थो। बाबा साईं तव्हां परेशान था रहो। सोच जे बिवाटे ते बिठल आहियां थी। तुंहिंजी मां ज़हन में सोच जो इंतशार पैदा करे छॾियो आहे। बाबा साईं मूं सवेर खां सोचियो पए त जॾहिं को रस्तो ऐं का वाट नज़र न अचे पाण खे सोच जी पीड़ा में रखण बदिरां हर कमु अल्लाह जे हवाले करणु घुरिजे। मुर्शिद लतीफ़ जो त इहो ई फरमान आहे सभई सुभान जे कर हवाले कम सो रब ते भारण इंसान जे लाइ भलाई आहे। इन करे त मूं ज़र अली जे हवाले सां सबर ऐं हौसले खां कमु वरितो आहे। मूं सोचियो त रब वॾो करीम ऐं कारसाज़ आहे उहो ई ज़र अली जो निगहबान थींदो। रोअण ऐं तड़पण मां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? रोअण कंहिं बि मसइले जो हल कोन्हे थी। हा बाक़ी मन जो भार हल्को करण जे लाइ चार लुड़क गाड़े त उन में को हर्ज कोन्हे। बाबा साईं पंहिंजनि खे तकलीफ़ में ॾिसी रोअण कीअं न ईंदो? माण्हू जेकॾहिं हॾ मांस बदिरां पथर जो ठहियलु हुजे त हिननि खफ़नि मां आज़ादु हुजे। अम्मा हाँ मुझे दूती अम्मा हाणे मुझो रस्तो सफ़ा साफ़ थी। कुछ ॾींहं तरसी तूं चाचे धणी बख़्श खे वञा मुंहिंजे लाइ चइजां मूं महिल रिश्तो ॾे। वो इनकार भी कोन कदई। शर्म जो ज़रो न आहे तोखे? हाँ ॻाल्हाई थो अदब अथई। छो अची छितो थियो ऐं पराई न्याणियुनि जा नाला खणी पाण सां गॾु मुंहिंजा बि जुंडा पटराईंदे छा? तूं जा जूंदा पटण वारो को अञा ताईं पुट ई न ॼावा ऐं न को मां ॼणी थी। तूं आख़िर मां कंहिंजी? गामू ख़ान जी माई गामू ख़ान जी जुंडा पटण। थोड़ा अथई बूत में साईं गामू ख़ान तो सॾ आहे। हा वॾो साईं तो पिटी हा मां तो मूंखे टीह टोके टोके गिदड़ करे छॾियो आहे न त मां वॾो दो मुड़ुस हुजां। दो मुड़ुस? हा साईं तो वॾो दो मुड़ुस साईं। न लॼ न शर्म न हया न गैरत जी ज़री न मर्दानगी दया। को घर जो कमकार कंदो आई इहा गैरत अथई?
मां जी का गणती अथई कोन के दुख सुख में कम अचां। सॼो ॾींहुं वांदो छोरियुनि जे पोयां वतो तो कुतनि वांगुरु लूर लूर कंदो वती आ। छोरी किथे बीठी आ का किथे बीठी आ यो ही ताड़ींदो वती। हया कर कुछ बाक़ी सही शादी जो शौक़ माइटनि खे कौड़ियनि जो तोखे बस ये मुफ़्त में ॾेई छॾींदा। निभागा उन्हनि खे ढेर तां न आहिनि लदियूं जो बस जीअं तूं चवंदे तोखे मिली वेंदियूं। बस कर पराई न्याणियुनि जा नाला न खणंदो कर। हा हा पोइ भले पैसा ऑर्डर। अम्मा इहो त ॿुधा तूं मुंहिंजी शादीअ लाइ 4 ॾोकर ख़र्च नथी करे सघी। हाँ बस सदको वञे पंहिंजे बच्चे तां का इहा ॻाल्हि आहे। अभाऊ जेका 9 लखी दोरी कान वोट पई आहे पेती में लिकाए रखी अथऊं तोखे ॾियां थी। खणी हलूं था सोनारे वटि गिरवी रखायूं था मोड़ मेहंदियूं गाना शाना सभु वठी बस तोखे परणाए थी। तूं शादी जी तयारी कर बस शाम तूं घटि थी। अम्मा ओ मां तूं मूं ते चिथरो थी करी। हाय हाय कहिड़ो वक़्तु अची वियो आहे केरु कंहिंजो न आहे। केर कंहिंजो न आहे लाचार में सच थी ॻाल्हायां चिथरियूं कान थी करे। भाग जहिड़ो हूंदे तहिड़ो ॻाल्हाईंदी सही। ॻोठ छॾे अधु बेस्तो मूंखे तूं कंदी हूंदे ई अहिड़ो त पोइ ॻोठारा इज़त कंदा आहिनि वठी ॾींदा आहिनि चुपड़ी वठी ॾींदा आहिनि। वॾी वॾी मूमल धी तोॾे तुंहिंजी सखियुनि अचणु घटाए छॾियो आहे। ज़ीनत त हाणे वई आहे बाबा बाक़ी चंडोकी रब ॼाणे कहिड़ी हालत में हूंदी ऐं किथे हूंदी। तो ठीक थी चई धी अञा शाम रात वारनि जो को बि ॾस पतो कोन्हे। बाबा चांडोकी जी मंगेदे एसपी जी का ख़बरचार। ॿीहर भरवारे ॻोठ जा छोकिरा उज़ुर खाई करण लाइ आया हुआ। उन्हनि ॿुधायो पियो त मोबाइलुनि ते मौत जा अफ़वाह हलिया पई अलाए सचा हा अलाए कूड़ा। रब करीब भाऊ ज़रली जी हयाती जो ख़ैर करे न त चांडोकी बि हूअं वांगुरु बर्बाद थी वेंदी। बाबा तुंहिंजी माउ मूंखे बर्बाद करे वई आहे थी। उन खां सवाइ ही घर मूंखे या में चक विझे थो। बाबा घर त घर भातियुनि सां ई सुहंदा आहिनि बाक़ी ठला घर झक न पाईंदा त छा राहत ॾींदा। हूअं बि ॾिठो वञे त मौत हिकिड़े निजात जो ज़रियो आहे। दुनिया हूअं बि रहण जी जॻह कोन्हे। पीर मुर्शिद वलीअ सभी जान छॾेगा। बाबा वञण वारनि जो रुगो घर में काल न आहे पैदा थींदो नज़र जो ज़ावियो बि ख़ाली थी वेंदो आहे। अम्मा जी ख़ाली पयल खट अख में ओतिरो ई टुकड़ो ख़ाली करे छॾियो। चाचा सावण मूंखे जेके खान बहादुर सां वफ़ादारी करणी सो कई पर वॾेरा उहे ई वॾेरा सचमुच त दिल्ली खटी थी वई आहे। हाणे करे करे वेंदो आहियां सोता कदे। अबा इन खान बहादुर फिरोज खान जो ज़वाल बि वेझो आहे। ज़वाल तॾहिं ईंदो आहे जॾहिं माण्हू पंहिंजे प्यारनि मोहबत वारनि ऐं सुठनि माण्हुनि जी इज़त करणु छॾे ॾींदो आहे। सोढा बाबा खे तूं डॉक्टर खे ॾेखारे अच। माशाल्लाह सां हाणे दीवार जो सहारो वठी हलण फिरण शुरू कयो अथसि। ज़ीनत चाचो सावण हाणे मुंहुं जो चवण कोन थो वठे। पुराणे दौर जो माण्हू आहे हाणे हुनखे केरु सम्झाए पंहिंजो दिमाग़ अथसि। पुट हॾी जुड़ी वई आहे तॾहिं त जग हलाइण जे क़ाबिल थियो आहियां न। हाणे मूंखे कहिड़े नांग खाधो आहे पुट जो वञी डॉक्टरनि जूं चटियूं भरियां। बाबा ईअं छो नथो चई त तोखे खट तां जल्दी उथणो ई न आहे। बाबा डॉक्टरनि वटि कहिड़ा लख था लॻनि हाणे त सरकारी अस्पतालनि में पर्ची जा पैसा बि नथा वठनि। चाचा सावण शहर हलूं था सुठे डॉक्टर सां हली मिलूं था जेकर 2-3 हज़ार वधीक भरणा पिया त मां भरींदुमि तूं परेशान न थी। पुट पैसा मुंहिंजे गीदे मां वञनि या तुंहिंजे गीदे मां वञनि अबा वेंदा त अजाया न। हाणे मूंखे पुलिस में भर्ती थियण ऐं डोड़ करण जो मुक़ाबिलो त करणो न आहे न। बसि दुआ कर त थोरनि घणनि ॾींहंनि में ठीकु थी वेंदुसि हलण घुमण जहिड़ो थी वेंदुसि। तूं ज़ोर आहीं बाबा तोसां त बहस ई अजायो आहे। पुट हाणे मुंहिंजी हिकिड़ी तव्हां ध्यान सां ॻाल्हि ॿुधो। अबा हयातीअ ते को भरवसो न आहे। इहे जो भाई शहज़ादी वांगुरु मां बि ईअं राह रबानी वठी वञा
बाबा मूं तहां ॿिन्ही जे निकाह करण जो फ़ैसिलो कयो आहे जीअं तव्हां सुठी ज़िंदगी गुज़ारियो पुट। छो त वॾनि जो इहो ई कमु आहे त दुआ बि ॾियनि दवा बि कनि। पुट घणी ड्रेक डांहि करणी, बसि 2 शाहिदनि जे रूबरू निकाह पढ़ाए ख़ैर सां तव्हां जोड़ीअ खे मिलाइणो आहे, ॿियो छा कंदुसि। मूंखे न्याणीअ जो हिन न्याणीअ जो ॿार लाहिणो आहे, सो अलाह कंदो लही वेंदो। चाचा सवाल मां तोसे वाइदो थो कयां, कॾहिं बि ज़ीनत खे ॾुख न ॾींदुसि, हमेशह हुनखे सुख ॾींदुसि, ख़ुशियूं ॾींदुसि। हा अलाह कंदो ख़ुशि हूंदव। मां त दुआगो आहियां, मां वॾो आहियां, मां दुआ ई कंदुसि, ॿियो छा ॾींदुसि। त माण्हू जी ॻाल्हि के इतमान खे छॾियो शामी, ज़रली जेकॾहिं हॉस्पिटलाइज़्ड आहे त तव्हां हॉस्पिटल जे के डॉक्टर या हुन जे अमले खां मालूमात वठो त ज़रली कीअं आहे, हुन जी कहिड़ी कंडीशन आहे। शाहरुखी शमसू ज़रली जे पोयां ॿियो आहे, सुभाणे ताईं सभु ख़बर पइजी वेंदी तो कहिड़ी कंडीशन में। अच्छा, अञा केतिरा ॾींहं असांखे हिते बंदि रखण जो इरादो आहे? जेसीं ताईं ख़तरो नथो डरे तव्हां हिते महफ़ूज़ आहियो, ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त तव्हांखे कंहिं शइ जी बि कमी महसूस न थिए। कैद वरी बि कैद हूंदो आहे शामी, भले इंसान के सोने जे कमरे में रखियो वञे। अच्छा, मतिलबु त तव्हांजी नज़र में वो तव्हांखे हिते कैद करे रखियो आहे। त पोइ हिनखे कहिड़ो नालो ॾेई सघिजे थो? तव्हां अञा ताईं असांजा सेल फोन्स पाण वटि छो रखिया आहिनि? उन जो को सबबु आहे। खान बहादुर जी पहुच खां तव्हां चङी तरह वाक़िफ़ आहियो, ऐं ज़रली जे ज़ख़्मी थियण खां पोइ हद जो ऐसे छो मुकम्मल तौर खान बहादुर जो कमदार थी कमु करे रहियो आहे। हुन यकीनन तौर तव्हांजा नंबर ट्रेस ते रखिया हूंदा, इन्ही करे मूं सेफ्टी जे लाइ तव्हांजा फ़ोन पाण वटि संभाले रखिया आहिनि। एनीवे, जेकॾहिं तव्हांखे मूं ते थोरो बि यकीन आहे त पोइ काई ॻाल्हि न आहे, ॿेड़ी तव्हांजा फ़ोन तव्हांखे बाहिफ़ाज़त मिली वेंदा। मूं चांदोकी खे चई छॾियो आहे त का रिआयत न कजां, पोइ आर्या पार। उहो त तो सही कयो, पर अलाए छो मुंहिंजी दिलि शमीर जे हवाले सां मुतमिन आहे। हुन जे रगनि में नवाब सोराब ख़ान जो खून आहे, जेको कॾहिं खरी नथो सघे। चङनि पोयां चट भलनि पोयां ढिला, इहा ॿुधणी त तव्हां ॿुधी हूंदी न। कहिड़े वक़्तु केरु रंग मटाए वञे इहा का बि ख़बर नथी पए। तव्हांजी नज़र में त ख़ान बहादुर फ़िरोज़ ख़ान बि मखण जो चाणो हूंदो हो। मेरून साहब, मूंखे डपु आहे त चांडो की जल्दबाज़ी ऐं जल्दबाज़ी तबियत जे करे किथे मामिलो ख़राबु न करे विझे। मूं चयो न, आर्या पार। जेकॾहिं चांडोकी जे सख़्तु रवैये खां बेज़ार थी शमीर पंहिंजी असलियत ज़ाहिर करे थो त इहा त सुठी ॻाल्हि आहे न। जेका मुसीबत 4 ॾींहंनि खां पोइ अचणी आहे उहा हिकिड़ो ॾींहुं पहिरीं सही। मेरून साहब, मूं नोट कयो आहे तुंहिंजी मिज़ाज में चिड़ ऐं उबराही वधी वई आहे, किथे सभिनी खे माराए न विझी। खान बहादुर जी हवेली में अहमकन वारो रूप इख्तियार करे जासूसी करे रहिया हुया, जेको मुंहिंजे लाइ आसान टास्क न आहे, पर सबर ऐं मुस्तक़िल मिज़ाजी खां सवाइ असां उन्हनि खां खटे नथा सघूं। शामिर, ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवां, प्लीज़ बुरो न मञिजो। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां दोस्त आहियूं, तव्हां बेझिझक थी मूंसां दिलि जी ॻाल्हि करे सघो था। जेकॾहिं असीं हिन जंग खां विड्रॉ थियणु चाहियूं त तव्हांजो छा रिएक्शन हूंदो? आई एम रियली सॉरी, पर तव्हांजी ॻाल्हि जो मतिलबु न सम्झो। जेकॾहिं आउं इहो चवां त असां ख़ान बहादुर सां विढ़णु नथा चाहियूं ऐं ॿिए शहर वञी रहणु शुरू करणु चाहियूं था, त तव्हां छा चवंदो? ॾिसो चांडोकी, जीअं तव्हांखे वणे तव्हां तीअं कयो, पर मां पंहिंजे हक़नि खां दस्तबरदार नथो थी सघां, ऐं मां पंहिंजे वालिद जो खून कंहिं बि सूरत रायगां थियणु न ॾींदुसि। मां सॼी ज़िंदगी जे ख़्वाब जे साबिया थियण जो इंतज़ारु कयो आहे, उनजी ताबीर थियण खां अॻु उनखे कीअं थो छॾे सघां? तव्हांजो त जाइदाद ऐं खून जे पलान जो मामिलो आहे,
जेको दरगुज़र करण जे क़ाबिल न आहे। अच्छा मतिलबु त तव्हां हितां वञणु घुरो था। बाबा सां इन हवाले सां बहितर फ़ैसिलो करे सघनि था। मुंहिंजी उन्हनि सां अञा त हिन मौज़ूअ ते ॻाल्हि नाहे थी, पर मूंखे लॻे थो त मुंहिंजी राय जी उहो ताईद कंदा। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।